नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक सिंध बार काउंसिल जे मरकज़ी सदर ते नौशरो फिरोज बार काउंसिल जे वकीलन समेत नौशरो फिरोज कंडियारो मोरो बिरिया सिटी मेरापुर जे वकीलन अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन मौके ते ज़िला बार काउंसिल जे सदर अब्दुल रहीम अब्बासी, अयाज हुसैन मरी, शेर मोहम्मद उजड़ ऐं ॿियनि चयो त वज़ीर आज़म इमरान खान ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर आइन तोड़े मुल्क जी आइन तोड़े कानून सां मज़ाक कई आहे। असांखे अफ़सोस आहे त पाकिस्तान हिकु आइन ऐं कानूनी मुल्क आहे जंहिं ते डेमोक्रेसी हलाई पई वञे। उन्हनि चयो त मुल्क जे आइन खे टोड़े वॾी गदारी कई पई आहे। असां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे गुज़ारिश था करियूं त तकड़ा कदम खणी क़ौमी असेंबलीअ खे ॿीहर बहाल कयो वञे ऐं गद्दारीअ में मुलविस वज़ीर कानून, वज़ीर आज़म ऐं स्पीकर, डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ कानूनी कदम खंया वञनि। ॿी सूरत में वकीलनि पारां मुल्क जी तहरीक हलाई वेंदी।